फाटल कपड़न मेरे मुंह ऐं उदास तोड़े हसरत भरी निगाहन वारो ही नौजवान ज़वार हुसैन कमरानी आहे, जेको आला तैलीम याफ़्ता हुअण सां गॾोगॾु बहितरीन इलेक्ट्रिक इंजीनियर बि आहे, जेको पंहिंजी डिग्रियुनि खे खणण बजाए बुली शाह करीम जी बाज़ार में कागज़ मेड़े थो ऐं कॾहिं कॾहिं अंगारा खणी शहर जी भितियुनि ते पंहिंजी बेवसी ऐं गुरबत जा दास्तान पिण लिखे थो। ज़वार हुसैन हिकु यतीम नौजवान हुअण जे बावजूद वॾी महिनत सां तैलीम पाई ऐं इलेक्ट्रिक इंजीनियर बणजण बाद इलाइक़े जे चूंडियल नुमाइंदनि ऐं अवामी ख़िदमत करण जे दावेदारनि जे दर दर वञी ख़ासि नौकरी घुरी, पर असांजे नामनियाद अवाम दोस्त लीडरनि ज़वार हुसैन खे पंहिंजी गुरबत जो जवाब ॼाणाए पंहिंजे दरनि तां धिका ॾेई लोधे कढियो, जंहिंजे नतीजे में ही यतीम ऐं बासलाहियत इंजीनियर चरियो बणिजी वियो ऐं बुरड़ी शहर जी घटियुनि ऐं बाज़ारनि में रुलंदो थो वधे। इन खां वधीक समाज जी ॿी कहिड़ी बेहसी हूंदी जेको हिकु लिखियलु पढ़ियलु नौजवान, जेको एॾो वॾो तइलीम याफ़्ता नौजवान जेको अॼु रोडनि ते कागज़ मेड़ींदो हुजे। तव्हां ॾिसो सही, हुनखे ॾिसी तव्हां अंदाज़ो लॻाए वेंदा हलिया तमामु ज़हीन छोकिरो हो, तमामु बहितरीन छोकिरो हो, पर हुनजो ॾोह इहो आहे जो ग़रीब आहे। नालाइक चूंडियल जेके नुमाइंदा आहिनि कहिड़े बि दौर में थियनि था असांजे नौजवाननि इहो ध्यानु हटायो छॾनि, पोइ उनजो नतीजो इहो आहे जो अॼु असांजा जवान रोडनि ते कागज़ मेड़ींदा वतन था। नौजवान पढ़ियल लिखियल सुठा सुलझियल महिनती छोकिरा जिन्हनि खे पंहिंजा माइट मज़दूरियूं करे पंहिंजा हमालियूं करे, मुंहिंजो वालिद साहिबु हमाली कंदो हो, हमालियूं करे बोरियूं खणे हिनखे पाले पोसे पढ़ाए लिखाए जवान कयो, त उन जे बाद दर दर वीचारा विया मीर वटि पीर वटि वॾेरनि वटि। उनखे ॾिसी करे अहिड़ो नौजवान छोकिरो तमामु सुठो पढ़ियलु लिखियलु छोकिरो उन सां अॼु इहो हाल आहे जो हू रोड गलियुनि में पनाह मेड़ींदो घुमे। हिन जे चेहरे जी मायूसी चइजे या गुस्सो चइजे, उनखे ॾिसण सां इंसानियत जो कंधु शर्म विचां झुकियो वञे त असांजो मुआशिरो एतिरो त बेहस ऐं ख़ुदि गर्ज़ बणिजी वियो आहे जो ज़वार हुसैन जे ॾुखनि ऐं दर्दनि ते पहा रखण बदिरां उन जी हालत इज़ार ते टहक पियो ॾिए। शायदि सिंध जे ॿियनि हंधनि ते बि ज़वार हुसैन जहिड़ा बासलाहियत ऐं पढ़ियल गढ़ियल नौजवान ज़रूर हूंदा, जंहिंसां बि समाज जो साॻी क़िस्म जो सलूक हूंदो। शायदि इहो ई सबबु आहे जो असांजो नौजवान अहिड़ियुनि हालतुनि सबबु ख़ुदकशी करण, पाण साड़ण, पाण मरण या ॿियनि खे मारण जो फ़ैसिलो करण ते मजबूर हूंदो आहे। अचो त ज़वार हुसैन जहिड़नि ॾुखोयल नौजवाननि जी दिलियुनि ते मोहबत जा मरहम रखी उन्हनि खे पाण सां गॾु वठी हलूं। किथे ईअं न थिए जो सिंध जो हर बासलाहियत नौजवान ज़वार हुसैन बणिजी वञे। कैमरामैन ख़ादम कुरेशी सां गॾु अब्दुल रशीद सुमरो, सिंध टीवी न्यूज़, बुर्री शाकिर।